कफन। इरम मुझी थी तू ॻाल्हाए छो नथी? ॻाल्हाए न मूंसां, ॻाल्हाए, मुझी छाती छिॼी पवंदी। अकबर, इरम कॾहिं ॻाल्हाईंदी? जॾहिं रब चाहींदो मरियम। असांजी इरम खे त असांजे करतूतनि जी सज़ा मिली आहे मरियम। सजाद असां खां अलाह खसियो ऐं खून जो एवज़ो वठी मारवीअ जूं मुर्कूं त असां खसियूंसीं। अबा तव्हांजे भोगन भाड़ियो करे छॾियो आहे मनठार खे। बाक़ी हाणे घोट जी दिलि त पई गीच ॻाईंदी हूंदी। बाबा मनठार खे शादी खां पोइ वारी मार थी यादि अचे तॾहिं वीचारे पाण खे छॾे ॾिनो आहे। भूरल मिठू पुट छो ख़ामोश आहे? चओ शादी खाना आबादी। मिठू त माठ में आहे। बोल मिठू पुट बोल। अदा नूरल लजी तो थे मनठार जण सुभाणे पाण कुंवार थी घर छॾे वेंदो। इरम चाची छा थियो आहे इरम खे? ये ॻाल्हाए छो न थी? मारवी थी इरम सिंता लाश बणजी वई आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।